चमाच। बाबा सोट के न घर में अचण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? राणी मां पंहिंजी ग़लतीअ ते शर्मसार आहियां। मूं चाचा साईं खां माफ़ी वठी छॾी आहे। हाणे जेकॾहिं तूं मूंखे माफ़ कंदीअ न त मुंहिंजी दिलि जो भार लही पवंदो। खणी जो बाबा तोखे माफ़ करे ऐं हिन घर में पैर रखण जी इजाज़त ॾिनी आहे, पर तूं न क़ाबिल नहीं जो मां तोखे माफ़ करे छॾियां। ठीकु आहे चाचा साईं, जेको तव्हांजो हुकुम। ॿीहर मूं तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी चाचा। जे तोखे मुंहिंजी इज्जत बहाल करणी आहे ओ इन कमीने मीर खे ॻोल्ह किथे आहे ऐं इन जे पके ठिकाणे जी जांच कर त उते हली लहूंसि। ओ तोखे मञा तूं मुंहिंजो भाई जो भक्त आहीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।